त कायनात में सभिनी खां वॾी नेमत क़ुरान जी मां आयत तिलावत कई, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह तबारक व तआला इस्लाम खे सभिनी खां वॾी नेमत फरमायो आहे। उहा नेमत जो हाणे क़दुरु कोन्हे। वो ईमान जेको तव्हां या असां वटि रेड़ियुनि ते विकामजे पियो। रेड़ियुनि ते विकामजण जो मतिलबु छा आहे? मतिलबु हे आहे, रेड़ी ते बीही करे शइ वठंदे कूड़ हयोसीं, ईमान विञायोसीं। शइ विकिणंदे ईमान विञायोसीं। दुकान ते वियासीं, ईमान विञायोसीं। संगत में वेठासीं, ईमान विञायोसीं। घर में वेठासीं, ईमान विञायोसीं। कचहरियूं कयूंसीं, ठठोलुनि में ईमान विञायोसीं। दोस्ती ऐं ताल्लुकात में इस्लाम विञायोसीं। इहो इस्लाम, इहो ईमान जेके तव्हां ई असां सस्तो सम्झो आहे, उनखे अल्लाह तबारक व तआला सस्तो कोन फरमायो आहे, बल्कि अल्लाह फरमाए थो त इहा इंतिहाई वॾी नेमत आहे। हज़रत अल्लामा नसफ़ी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे तफ़सीर में हिकिड़ी ॻाल्हि नक़ुल फरमाई आहे। पाण फरमाइनि था त हिकिड़े माण्हू जो गॾु गुम थी वियो ऐं उहो हुन गॾ खे ॻोल्हण जे लाइ निकितो त हुनजी मुलाक़ात हिकिड़े मजूसी सां थी, जेके बाहि जी पूॼा कंदा आहिनि। त हुन सां गॾु पंहिंजो नौकर बि साण हो, उन मुस्लमान सां गॾु। त पाण फरमाइनि था त हुन खां पुछो त तूं केरु आहीं? चई मां मजूसी आहियां। तूं छा कंदो आहीं? चई मां बाहि जी पूॼा कंदो आहियां। त हुन चई मुस्लमान आलिम जो गॾु गुम थी वियो, उहो त मोटी पियो। नौकर चयो साईं हल त हलूं, सुवारी गुम थियल आहे, हुनखे ॻोल्हियो। पाण फरमायूं न, मूंखां वधीक हे हक़दार आहे, मुंहिंजी त सुवारी गुम थी आहे, पर हिन माण्हू खां ईमान गुम थी वियो आहे। लाज़िम आहे त हे माण्हू वञी तलाश करे पंहिंजो ईमान ॻोल्हे। ऐं माते त रब जो शुक्र आहे, सुवारी गुम थी आहे पर ईमान मां वटि मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला नुक़्ते नवाज़ आहे। इंसान खे जेकॾहिं सम्झ में अची वञे त नुक़्तो सम्झ में अची वेंदो आहे त ईमान अहिड़ी दौलत आहे जंहिं ईमान खे इंसान ज़ाया न करे, जंहिं ईमान खे इंसान ईअं मश्किलनि भोगनि में ॿियनि जे हथ न ॾेई छॾे। अल्लाह तबारक व तआला जेका इहा तव्हां असांखे नेमत अता फरमाई, क़ुरान पाक में अल्लाह से इरशाद फरमाए सूरह साफ़ात में, अफमन युल्क़ा फिन्नारि खैरुन अम्मन यअती आमिनन यौमल क़ियामह। कुर्बान वञा अल्लाह तबारक व तआला जे फरमान तां। रब फरमाए थो त उहो भलो आहे जेको माण्हू बाहि में साड़ियो वेंदो, या उहो माण्हू भलो आहे जेको क़यामत जे ॾींहुं ईमान ऐं सलामती सां रहे। केरु भलो आहे? जेको ईमान वारो आहे। अफमन युल्क़ा फिन्नारि खैर। असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं, तमामु चवंदा आहियूं जो असांजो मुआशिरो आहे, यार असां को त फिलाणो टिलू भलो चङो, शामे चङो, यार माखो त हो भलो आहे, गाॾी त अथसि, तोखां छा में भलो आहे? मूंखां त फिलाणो दीवान साहब भलो आहे, हेॾा ॾोकड़ त अथसि, ख़ुशि त आहे। ऐं अञा मुश्किल में माण्हू चवंदा आहिनि, असां वटि आम तौर ते सियारे में चइबो आहे अबा या सोमणी जी निमाज़ असां खां कान थी पढ़िजे, पोइ हिन ते ठठो लॻंदा। ऐं ईमान खे ज़ाया करण वारियूं शयूं क़ुरान ई कोन थो फरमाए। क़ुरान फरमाए अफमन युल्क़ा फिन्नारि खैर। दीवान साहब आहे, भले कमाए, करोड़ हुजनि, अरब हुजनि, डॉक्टर आहे, प्रोफेसर साहब आहे, छा बि हुजे, पर मुंहिंजे महबूब जे ग़ुलाम जे पेरनि जहिड़ो बि नथो थी सघे। छो अफमन युल्क़ा फिन्नारि खैर, जेको बाहि में सड़ंदो उहो भलो थोरई आहे, उहो हरगिज़ भलो न आहे। पर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ईमान जी दौलत नसीब फरमाई आहे, उहो सभिनीनि खां वधीक भलो आहे। तव्हां सूरत फातिहा पढ़ो था निमाज़ में बार बार, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। शइ हिकु आहे, हर छो था करो? इन जे कारण ई त रब हुकुम फरमायो त इन जी अहमियत सम्झो। या ईअं मश्किरी न अथव, या मिड़ी रिसाइटिंग न आहे जेका तव्हां तिलावत था कयो, रिवायत न आहे। नवी दवा निमाज़ ते पाड़े वारो चवंदो निमाज़ नथो पढ़े, न ईअं न आहे। ईमान जी अहमियत जे लाइ अल्लाह सिर्फ़ु हिदायत सम्झो, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, हर चओ त ख़बर पवे त इन हिदायत जी अहमियत छा आहे। हिदायत ऐं ईमान जी सुञाणप सम्झाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त बार बार तव्हां घुरो। छो? इन जे करे त जेका गुमराही आहे उहो कुफ्र जो रस्तो आहे, ईमान मुंहिंजे रब जो रस्तो आहे। गुमराही उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जिते मुंहिंजो रब नाराज़ आहे,
ईमान उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जिन ते रब राज़ी आहे। गुमराही उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जेके दोज़ख में सड़ंदा। ईमान उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जेके मुंहिंजे महबूब जी छांव में जन्नत में हबीब सां गॾु हूंदा। गुमराही उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जिते अल्लाह लानत फरमाई आहे। ऐं ईमान उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जिन जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम दुआ फरमाई। गुमराही उन्हनि माण्हुनि जो रस्तो आहे जेके हिन दुनिया में भले ज़ाहिरी आसाइशुनि में हुजनि पर आख़िरत में ख़ुसरान मुबीन आहे। उहे चिटे पिटे नुक़सान में हूंदा, घाटे में हूंदा, फ़ाइदो हुननि खे हरगिज़ कोन थींदो। ऐं ईमानदार उहे माण्हू आहिनि जिन ईमान वारनि जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाए थो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु यौमल क़ियामति यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लहु। उन क़यामत वारे ॾिहाड़े ते 7 अहिड़ा ईमान वारा माण्हू हूंदा जेके रब जी रहमत वारी छांव जे हेठि हूंदा। उन ॾींहुं जा न को आसमान न को छत न का छा सिज सवा नेज़े ते इहे ईमान वारा आहिनि जेके ईमान वारा अल्लाह तबारक व तआला जी हिदायत, अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं उन जी रहमत जे हेठां हूंदा। लिहाज़ा सम्झणु घुरिजे त हिदायत गुमराही बराबरि नाहे, इन में वॾो फ़र्क़ु आहे। मां सम्झां सवाल जो हल मौजूद आहे कहिड़ो उहो असां ई तव्हां चई ॾींदा अदा ही बि मौलवी साहब आहे, ही बि मौलवी साहब, ही बि क़ुरान थो पढ़े, वो भी कुरान तो पढ़े, ये भी पेशवा